फील्ड मार्शल जी ख़बरूं टियों ॾींहं बि हलियूं त हू वञनि पिया ईरान। मोहसिन नक़वी त हुते 4-5-6 ॾींहंनि खां हाणे को चए थो ॿ दफ़ा विया आहिनि, को चवनि था उते ई टिकियल आहे। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी हेक्टिक क़िस्म जी डिप्लोमेसी थिए पई ऐं वाया पाकिस्तानी मीडिएटर, लेकिन बेस्ड इन तहरान ई थिए पियो। ऐं पोइ हाणे अगरि फील्ड मार्शल पोइ टियों ॾींहं जेके ख़बरूं हलियूं त वञे पियो त न वियो। अॼु आहिनि कंफर्म थियनि पियूं त हू विया आहिनि आसिम मुनीर साहिबु। हाणे जनरल आसिम मुनीर विया आहिनि तहरान त मूंखे इहो महसूसु थिए थो त हाणे शयूं सिर्फ़ु हिकिड़ी जेके आख़िर में फॉर्मल क्लोजर्स आख़िर में जेके ॻाल्हि खे सहेड़बो आहे, हाणे उन लाइ विया आहिनि। बिकॉज़ जेके बि इनिशियल जेके मामलात आहिनि उहो मोहसिन नक़वी हुते मौजूदु हुआ। ज़ाहिर मोहसिन नक़वी पाण त फ़ैसिला कोन करे रहियो हूंदो, हू हिते आसिम मुनीर साहिब सां ई राब्ते में हूंदो। ऐं पोइ जॾहिं हुननि गो हेड ॾिनो, सिग्नल ॾिनो हूंदो त भई हाणे मामलात सफ़ा ठीकु आहिनि, आख़िरी कुझु शयूं अटकियल आहिनि, या शायदि हू कुझु शयूं पाकिस्तान खां सॉर्ट ऑफ ज़मानतूं घुरंदा हूंदा त हू चाहींदा हूंदा त भई जनरल आसिम मुनीर साहिबु ज़मानत ॾे। ज़मानत त हाणे अमेरिका जी केरु थो ॾेई सघे, लेकिन हिकिड़ी कुझु वज़ाहतूं हूंदियूं लास्ट मिनट जेके शयूं आहिनि त आसिम मुनीर साहिबु हाणे हलिया विया आहिनि या वञनि पिया। सो दैट मीन्स की हाणे इहो ॿियो कुझु कोन थी वेंदो, त को डील हुते साइन कोन थी वेंदी ईरान ऐं अमेरिका जी, पर हिकिड़ो इरादो लेटर ऑफ इंटेंट जेको आहे त भई असां अमेरिका ऐं ईरान जे विच में हाणे साइन थी वेंदो होपफुली, उमेद कजे। जीअं मार्को रूबियो बि चए पियो त हाणे उमेद आहे त मामिलो जल्द हल थी वेंदो, त हल थी सघे थो डील थिए, पर डील न बि थिए थी ऐं हिकिड़ो कागज़ ते ई साइन थी वञे थो त ठीकु आहे, हाणे असीं हिक ॿिए सां अॻिराई न कंदासीं ऐं असीं हिननि नुक़्तनि ते ॻाल्हियूं जारी रखंदासीं, महीनो 2 4 6, त माना पोइ दुनिया वापसि नॉर्मलाइज़ेशन ॾे हली वेंदी। सो इहा ई मंतकी ॻाल्हि आहे, ईअं थियणु खपे। मुंहिंजे हिसाब सां त देरि बि थी वई आहे, लेकिन बहरहाल आख़िर में त इहो ई नतीजो निकिरणो आहे, त उमेद आहे त ईअं थींदो। लेकिन मूं इहो सोचियो पिए त अगरि इहे थी वञे ऐं जेको अमेरिका बि पूरो झुकाव ॾेखारे पियो त हू डील चाहे थो, ट्रंप चाहे पियो, ॾिसो थी वञे डील, जेको इम्कान बि आहे अमेरिका ईरान जी, त ट्रंप खे त हुनजा छा थींदो छा न थींदो हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। पर उहो जेको फिल्म जो डायलॉग हो न, तेरा क्या होगा, त नेतन्याहू जो छा थींदो, इज़राइल जो छा थींदो। यानी ही अगरि, छाकाणि त इन में शक न आहे त नेतन्याहू त डेस्परेट आहे त हू हिकिड़ी तमामु ई सख़्तु क़िस्म जी कार्रवाई करे पहिरीं ईरान में, ऐं पोइ जेको बि हुनजो निबेरो थियणो आहे या न थियणो आहे। सो उहो अगरि नथो थिए ऐं हीअ डील थी वञे थी, यानी को ॿियो हमिलो नथो थिए ईरान ते, त नेतन्याहू वटि इज़राइल में पोइ एज़ ए प्राइम मिनिस्टर कंटिन्यू करण लाइ को जवाज़ न बचंदो। हू छाकाणि त हू जेसि ताईं लबनान ऐं गज़ा में करे रहियो त उहो हिकिड़ो डिफरेंट स्केल हो वॉर जो, पर ईरान ते वॉर खां पोइ उहो स्केल वॾो थी वियो। हाणे हू पंहिंजी यूटिलिटी जंहिंखे चइजे न, पंहिंजी अफ़ादियत विञाए चुको आहे। ऐं अमेरिका पारां एतिरो वॾो स्नप जंहिंखे चइजे त सफ़ा हुनखे इहे ॿिए लफ़्ज़नि में अगरि ठा करे वठे थो ईरान सां, ऐं नेतन्याहू जी ख़्वाहिशनि जे उबतड़, इज़राइल जी ख़्वाहिशनि जे उबतड़, त इज़राइल जो फ्यूचर ऐं अमेरिका सां तालुकात जो जेको फ्यूचर आहे उहे ई हू हाणे पुराणो न रहणो आहे। लेकिन उहो ॾाढी हिकिड़ी ठाउकी बेइज़ती वारे जेके पाण चऊं था, ऐं हुनजी जेका इलाइक़े में जेको हिकिड़ो परसेप्शन हो, तासुर हो, त जीअं इज़राइल चाहींदो उहो अमेरिका कंदो, उन तासुर खे शदीद वॾो धचको लॻंदो। ऐं अगरि उहो धचको लॻंदो त इज़राइल जी जेका हैसियत ऐं अहमियत आहे ख़िते में, उहा घटिजी वेंदी। अच्छा भाई, जेको ज़ाहिर आहे जेको बि लेटर ऑफ इंटेंट जेको साइन थिए थो, उनखां पोइ ज़ाहिर अग्रेशन त रुकिजी वेंदी। अग्रेशन अगरि रुकिजी थी वञे त पोइ छा सम्झिजे, अमेरिका सिर्फ़ु बसि एग्ज़िट वठी हले वियो, छो जो अॻिते जूं जेके ॻाल्हियूं आहिनि न, उहे अगरि ईअं अग्रेशन खे ख़तमु करे या ईअं लेटर ऑफ इंटेंट ते साइन करे हले वियो, त ईरान त अॻिते जी ॻाल्हि में ॻाल्हियूं अञा वधीक पंहिंजी स्ट्रॉन्ग रखंदो, अञा वधीक पोजीशन पंहिंजी स्ट्रॉन्ग रखंदो। ॾिसो, ईरान हिकिड़ी हार्ड नेगोसिएशंस में यकीन रखे थो, तमामु घणो त जेको हिलरी क्लिंटन ओबामा वारे टाइम में जेका डील थी, उनजो उहो जेको ॿुधाई थी त उहो महीननि जा महीना हिननि सां मुज़ाकरात में इंगेज रहिया। पोइ मस वञी ईरान ऐं हिननि जो इहो एग्रीमेंट जेनेवा में जेको थियो, जेनेवा में ई थियो, हा, त एॾो कुझु
ऐं ईरान जी ख़्वाहिश बि इहा ई आहे त हू हिकिड़ी वॾी डिघी डिस्कशन्स में वञी ऐं पंहिंजी शयूं बि बहितर तरीक़े सां मञाए वठे। जीअं हर जेको बि बागेन करे रहियो हूंदो आहे हुनजी स्ट्रेटेजी हूंदी आहे। लेकिन इहा ॻाल्हि हिकिड़े वक़्त में अॼु खां हफ़्तो 10-15 ॾींहं पहिरीं त इहा बि हुली त बसि इहा ॻाल्हि ईअं ई हवा में छॾे ॾिजे ऐं पहिरियूं ॻाल्हियूं थियनि ऐं दुनिया मामूल ते अचे। सैंक्शन्स लॻल हुजनि, सभु सैंक्शन बि लॻल हुजे, ईरान ते सख़्तियूं बि जारी हुजनि ऐं ईरान जूं जेके ऐं सिर्फ़ु स्टेट ऑफ हॉर्मोज़ खोले छॾिजे ॿिन्ही पारां, ईरान ऐं अमेरिका पारां। पर उहो मटीरियलाइज़ न थी सघियो शायदि उनखे हिकिड़ो फॉर्मलाइज़ करण लाइ, उनखे हिकिड़ी बाक़ाइदा शिकल ॾियण लाइ हीउ जेको पाण चऊं था लेटर ऑफ इंटेंट या हिकिड़ो इरादे जो इरादोनामो छा चवंदासीं? सिंधी में छा चवंदासीं? ईअं ई चइबो इरादोनामो, त भई असां इरादो कयूं था ॻाल्हाइण लाइ, इरादो कयूं था त असीं ॻाल्हाइण लाइ राज़ी आहियूं, ॿई धुरियूं राज़ी आहिनि। हाणे इहो जीअं थींदो त पेट्रोल वेट्रोल फ़िलहालु त $10-15 हेठि ईंदो ऐं दुनिया वापसि मामूल में वेंदी। पोइ हिकिड़ी कॾहिं कॾहिं हिकिड़ी ख़बर ईंदी त पाकिस्तान में टॉक्स थियनि पिया, जेनेवा में थियनि पिया, कॾहिं किथे, कॾहिं तुर्किया में थियनि पिया, पोइ पिया थींदा। मतिलबु इन में UAE जो त माना चइजे त ॾाढी डिफ़िकल्ट सिचुएशन में अची। अॼु बि UAE चए थो त भई अगरि तव्हां सिफ़ारती हल कढणु खपे, सिफ़ारती हल ई जेको सही आहे, पर अगरि हुन सिफ़ारती हल में को अॻिते जूं पेचीदगियूं क्रिएट थी वञनि त पोइ उहो क़ाबिले क़बूल न आहे। ॾिसो UAE त हाणे मुतहिदा अरब अमारात त हिकिड़ी पोज़ीशन वठी वेठो आहे। हू शायदि इहो सोचीनि था त असांखे त जेको विञाइणो हो, जेको नुक़सानु करिणो हो, उहो नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु थी चुको आहे। यानी दुबई जो जेको तसवुरु हो दुनिया में हिकिड़ी सेफ हेवन, हिकिड़ी महफ़ूज़ जॻह जिथे माण्हू सीड़प करे सघनि, अयाशी बि, मतिलबु जेको बि करिणो आहे उहो घुमण फिरण बि वञी सघनि था, परेशानी न हूंदी, बसि को परेशानी न हूंदी, उहो तासुर त हुननि विञाए छॾियो आहे। सो हू ऐं हाणे इज़राइल जे शायदि घणो ई चवण में आहिनि त हू चवंदा माइट एज़ वेल, हाणे अगरि हिन पोज़ीशन में अची विया आहियूं त पंहिंजी का असीं जोग्राफिकली ख़िते में असीं बि हिकिड़े पहिरीं त दुबई हिकिड़ो सॉफ्ट पावर हो, त ठीकु आहे, हर को अबूधाबी खे ख़ुशि रखणु चाहींदो त यार ठीकु आहे, हिकिड़ी जॻह आहे, हिते मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सियासतदान, ब्यूरोक्रेट्स, रिटायर्ड जनरल सभु वञी पैसा वैसा हिते लॻाईंदा, त हर दुबई खे या अबूधाबी खे हिकिड़ो मुतमइन रखण जो ख़्यालु हूंदो। पर हाणे उहो सॉफ्ट पावर तुंहिंजो रहियो कोन, त मे बी लॉन्ग टर्म में हाणे इज़राइल सां अमेरिका सां गॾिजी उहो हिकिड़े ख़िते में हाणे हुननि जो नुमाइंदो थियणु चाहींदो हुजे। अच्छा, ॿ टे ख़बरूं बि हलियूं आहिनि, इंट्रस्टिंग ख़बरूं हलियूं। त माना हीअ जेका पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी ठाही आहे, ईरान चए थो त 35 जहाज़ मां हिन जे तहत क्रॉस करवाया आहिनि, हिननि अथॉराइज़ेशन वरिती आहे ऐं एक्सेप्ट कयो आहे गल्फ स्ट्रेट खे। ख़बरूं इहे बि हलियूं, सोशल मीडिया ते बि हलनि थियूं पियूं काफ़ी ॾींहंनि खां त जापान जेको आहे उहो ईरान खे ॾिए थो कुझु टोल वग़ैरह पंहिंजा शिप्स क्रॉस करण लाइ। ॾिसो हाणे ही मुख़्तलिफ़ थ्योरीज़, हीअं तव्हां थोरी देरि पहिरीं चयो पियो त थी सघे थो त ईरान यूरेनियम अमेरिका खे ॾेई छॾे ताकी ट्रंप खे कुझु ॾेखारण लाइ मिली वञे, ऐं ईरान जेको टोल हणे थो जहाज़नि ते, इजिप्ट खे बि त इजाज़त आहे, टोल ॾिए थो स्विस कैनाल, त उहो उन ते अमेरिका अखियूं बंदि करे वठे त मुंहिंजो छा थो वञे। लेकिन क्वेश्चन आहे न, ईरान अगरि टोल हणंदो त चाइना छा कंदो? चाइना खे त शइ महांगी थी पवंदी न। सो इफ हाणे ॾिसूं चाइना ईरान जी ही जेको लेटर ऑफ इंटेंट आहे, ॾिसूं ही छा थो चए। ॾिसूं था हाणे ज़ाहिर हिन में अंदरि ॻाल्हियूं किथे वञी बीहनि थी पियूं, किथे नथी बीहनि।